अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु मां तव्हांजे साम्हूं सूरे क़द्र जे शान नुज़ूल में ॿ बेहतरीन ऐं ईमान अफ़रोज़ वाक़िया बयानु कंदुसि। पूरा वाक़िया ज़रूरु ॿुधिजो, लाइक कमेंट्स ऐं शेयर बि ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल शेख शकील अत्तारी खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। हज़रत सईदना काबुल अहबार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, बनी इसराइल में हिकु नेक ख़सलत बादशाह हुयो। अल्लाह अज़्ज़ वजल उन ज़माने जे नबी अलैहिस्सलाम ॾांहुं वही फरमाई त फ़िलाणे खे चयो त पंहिंजी ख़्वाहिश बयानु करे। जॾहिं उनखे पैगाम मिलियो त उन अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा रब, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां पंहिंजे माल, औलाद ऐं जान समेत जिहाद करियां। अल्लाह अज़्ज़ वजल उनखे 1000 पुट अता फरमाया। हू पंहिंजे हिकु शहज़ादे खे पंहिंजे माल समेत लश्कर जे लाइ तयारु कंदो हो ऐं पोइ खेसि अल्लाह पाक जी राह में मुजाहिद बणाए करे मोकिले छॾींदो हो। उहो 1 महीनो जिहाद करे नेठि शहीद थी वेंदो हो, वरी ॿिए शहज़ादे खे लश्कर में तयारु कंदो हो। ईअं हर महीने संदसि हिकु शहज़ादो शहीद थी वेंदो हो। उन सां गॾोगॾु बादशाह राति जो क़याम कंदो हो ऐं ॾींहं जो रोज़ो रखंदो हो। 1000 महीननि में उन जा 1000 शहज़ादा शहीद थी विया। पोइ पाण अॻिते वधी जिहाद कयईं ऐं शहीद थी वियो। माण्हुनि चयो त हिन बादशाह जो रुतबो को बि शख़्स नथो माणे सघे त अल्लाह पाक हीअ आयत नाज़िल फरमाई, लैलतुल क़द्र खैरु मिन अल्फ़ि शहर। तर्जुमा कंज़ुल ईमान, शबे क़द्र 1000 महीननि खां बहितर आहे। याने उन बादशाह जे 1000 महीननि खां जेके उन रातियुनि जे क़याम, ॾींहं जे रोज़नि ऐं माल, जान ऐं औलाद समेत राह ख़ुदा में जिहाद करे गुज़ारिया, उन खां बहितर आहे। हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह 1000 महीना हिन रीति इबादत कई जो राति जो क़याम ऐं ॾींहं जो रोज़ो रखण सां गॾोगॾु अल्लाह पाक जी राह में काफ़िरनि सां जिहाद बि कंदा हुआ। उहे एतिरे क़द्र ताक़तवर हुआ जो लोह जी वज़नी ऐं मज़बूत ज़ंजीरुनि खे पंहिंजे हथनि सां टोड़े छॾींदा हुआ। काफ़िरनि जॾहिं ॾिठो त हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह ते का बि अटकल काराइती नथी थिए त गॾियल मशवरे खां पोइ घणे माल ऐं दौलत जी लालच ॾेई संदन घर वारी खे इन ॻाल्हि ते राज़ी करे वरितो त उहा कंहिं राति निंड जी हालत में ॾिसे त खेनि निहायती मज़बूत रसियुनि सां चङी तरह जकड़े असांजे हवाले करे छॾे। पोइ बेवफ़ा घर वारीअ ईअं ई कयो। जॾहिं पाण रहमतुल्लाह अलैह सुजाग थिया ऐं पाण खे रसियुनि सां ॿधल ॾिठो त जल्दी पंहिंजे उज़वनि खे हरकत ॾिनऊं। ॾिसंदे ई ॾिसंदे रसियूं टुटी पयूं ऐं पाण रहमतुल्लाह अलैह आज़ाद थी विया। पोइ पंहिंजी घरवारी खां पुछा कयऊं त मूंखे कंहिं ॿधी छॾियो हो। बेवफ़ा घरवारीअ वफ़ादारी जी नकली अदाउनि सां कूड़ हणंदे चई ॾिनो, मां त तव्हांजी ताक़त जो अंदाज़ो करे रही हुयसि त तव्हां रहमतुल्लाह अलैह हिन रसियुनि खां कहिड़ी तरह पंहिंजो पाण खे आज़ाद था करियो। ॻाल्हि टरी वई। हिकु भेरो नाकाम थियण जे बावजूदु बेवफ़ा घरवारीअ हिमत न हारी ऐं मुसलसल इन ॻाल्हि जी ताड़ में रही त कॾहिं थी पाण रहमतुल्लाह अलैह ते निंड तारी थिए ऐं हूअ खेनि ॿधी छॾे। आख़िरकार हिकु भेरो वरी मौक़ो मिली वियुसि। साॻीअ रीति जॾहिं पाण रहमतुल्लाह अलैह ते निंड जो ग़लबो थियो त उन ज़ालिमा निहायत ई चालाकी सां पाण रहमतुल्लाह अलैह खे लोही ज़ंजीरुनि में चङी तरह जकड़े छॾियो। जीअं ई संदसि अखि खुली त पाण रहमतुल्लाह अलैह हिक ई झटके में ज़ंजीर जी हिकु कड़ी खे अलॻि करे छॾियऊं ऐं आसानीअ सां आज़ाद थी विया। घरवारी इहो मंज़र ॾिसी हैरान थी वई, पर वरी दगाबाज़ी मां कमु वठंदे इहा ई ॻाल्हि दोहिरायईं त मां त तव्हां रहमतुल्लाह अलैह खे आज़माए रही हुयसि। गुफ़्तगू जे दौरान हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह पंहिंजी घरवारीअ जे आॾो पंहिंजो राज़ ज़ाहिर करे छॾियो त मूं ते अल्लाह पाक जो वॾो करम आहे। उन मूंखे पंहिंजी विलायत जो शरफ़ इनायत फरमायो आहे। मूं ते दुनिया जी का शइ असर नथी करे सघे, पर हा, मुंहिंजे मथे जा वार। चालाक औरत सॼी ॻाल्हि सम्झी वई। अफ़सोस उनखे दुनिया जी मोहबत अंधो करे छॾियो हो। आख़िरकार हिकु भेरे मौक़ो ॾिसी उन पाण रहमतुल्लाह अलैह खे संदन जे उन्हनि ज़ुल्फ़ुनि याने वारनि सां ॿधी छॾियो जंहिंजी ड्रेग ज़मीन ताईं हुई। ही अॻी उम्मत जा बुज़ुर्ग हुया। असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुल्फ़ुनि याने वारनि जी सुन्नत वधि खां वधि कुल्हनि ताईं आहे। पाण अखि खोलण ते वॾो ज़ोर लॻायूं पर आज़ाद न थी सघिया। दुनिया जे
दौलत जे नशे में बदमस्त बेवफ़ा औरत पंहिंजे नेक ऐं परहेज़गार मुड़ुस खे दुश्मननि जे हवाले करे छॾियो। काफ़िरनि हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह खे हिक थंभे सां वधी छॾियो ऐं इंतहाई बेदर्दीअ ऐं बेरहमी सां संदन नक कन कटे छॾिया ऐं अखियूं बि कढी छॾियूं। पंहिंजे वली कामिल जी बेकसीअ ते रब्बुल इज़्ज़त जी गैरत खे जोश आयो। कहर कहार गज़ब जब्बार जल जलालहू ज़ालिम काफ़िरनि खे ज़मीन जे अंदरि दॿाए छॾियो ऐं दुनिया जी लालच में अची बेवफ़ाई करण वारी बदनसीब घरवारीअ ते कहर खुदावंदी जी खिवण किरी ऐं उहा बि सड़ी खाक थी वई। हज़रात सहाबा इकराम अलैहिम रिदवान जॾहिं हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह जी इबादतुनि ऐं जिहाद ऐं तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि जो तज़किरो ॿुधो त उन्हनि खे हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह ते वॾो रश्क आयो ऐं माहे नबूवत आकाए रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत बाबरकत में अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे त तमामु थोरियूं उमिरियूं मिलियूं आहिनि, उन मां कुझु हिसो निंड में गुज़रंदो आहे ऐं कुझु रिज़्क़ जी ॻोल्हा में, कुझु खाइण पचाइण में ऐं ॿियनि दुनियावी कमनि में बि कुझु वक़्तु गुज़रंदो आहे। तंहिं करे असां त हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह वांगुरु इबादत करे ई न सघंदासीं। अहिड़ी तरह बनी इसराईल असांखे इबादत में वधी वेंदा। उम्मत जा ग़मख़्वार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ॿुधी ग़मगीन थी विया। उन ई वक़्तु हज़रत सैयदना जिब्रील अमीन अलैहिस्सलाम ख़िदमत बाबरकत में हाज़िर थिया ऐं खेनि अल्लाह पाक जे तरफ़ खां सूरे क़द्र पेश कई ऐं तसली ॾिनी वई त प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां ग़मगीन न थियो। तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे असां हर साल में हिकु अहिड़ी राति अता फ़रमाई आहे जो जेकॾहिं उहे उन राति में मुंहिंजी इबादत कंदा त हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह जे 1000 महीननि जी इबादत खां वधी वेंदा। दोस्तो, इन वाक़े जे बारे में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो, मिलंदासीं अॻे वाक़े में इंशा अल्लाह अज़्ज़ व जल।